नाज़रीन भी अहम ख़बर शामिल कंदासीं। गाजी खावड़ में टेलीफोन एक्सचेंज जी सरकारी इमारत ते कब्ज़े जो डिप्टी कमिश्नर नोटिस वठी छॾियो आहे। सोशल मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ डीसी कंबर शहदाद कोट नोटिस वरितो आहे। अहम ख़बर मांखे ॾियूं पिया। गाजी खावड़ में टेलीफोन एक्सचेंज जी सरकारी इमारत ते कब्ज़े जो डिप्टी कमिश्नर नोटिस वठी छॾियो। सोशल मीडिया ते ख़बरूं हलण खां पोइ डीसी कंबर शहदाद कोट नोटिस वरितो आहे। गाजी खावड़ पुलिस खे लिखत में सरकारी इमारत ते कम बंद करण जो हुकुम ॾिनो वियो आहे, जॾहिं त वारे तोड़े गाजी खावड़ में सरकारी इमारतुनि तोड़े प्लाटनि ते बासर कब्ज़ा करण लॻा आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। वारे मां आवाज़ जो रिपोर्टर ज़ुल्फ़कार चांडियो असां सां लाइन ते मौजूदु आहे। ज़ुल्फ़कार, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, जीअं त गाजी खावड़ मेहड़ रोड ते टेलीफोन एक्सचेंज जी पुरानी बिल्डिंग आहे। जीअं बिल्डिंग ठहण खां पोइ टेलीफोन जो जेको सिस्टम मोबाइल अचण सां पोइ ख़तमु थी वियो तक़रीबन शहरनि मां। उनजे करे उन बिल्डिंग में चौकीदार जेको पंहिंजो घर हणी रहे पियो, उन बिल्डिंग ते गाजी खावड़ जो ई बासर आहे मोहम्मद हसन खावड़, उन बिल्डिंग ते कब्ज़ो करे पहिरियां उन बिल्डिंग खे अॻु उनजो ड्राहे 2 दुकान ठाहिया हुया। उन बाद वरी उन बिल्डिंग जी चौदीवारी ड्राहे उन चौकीदार के ज़बरदस्ती उतां लॾाए ऐं उन सॼी बिल्डिंग जेकी आहे उहो तक़रीबन 10,000 फुट में आहे। उन सॼी बिल्डिंग ते कब्ज़े करण जे लाइ उनजी दीवार ड्राहे उन में पंहिंजा पिलर ठाहे ऐं उनखे जेको आहे सो पंहिंजो घर ठाहिण जी कोशिशि कई आहे। ज़ुल्फ़कार चांडियो अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।